नाज़रीन नवाज़ सां ख़बर शेयर कंदा हलूं। मलीर मां रिपोर्ट कर रहियो आहे फिरोज़ कीरियो। मलीर ज़िले में सहाफ़ियुनि ते लगातार थींदड़ हमलनि ऐं फुरमार जे वाक़िअनि ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब मलीर ऐं KU जे वर्कर्स जे सॾ ते अवामी प्रेस क्लब ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं जे अॻवाणी सामी मेमण, इनायत शाह, फारूक बंगवार, तारिक सहतो, हफ़ीज़ सियाल, आसिफ सहतो, हक़ नवाज़ सुमरो ऐं नादिर वसेर कई। मुज़ाहिरे में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सियासी कारकुननि ऐं समाजी अॻवाननि बि वॾी तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरे दौरान शिरकाउनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खंया हुआ, जिन ते सहाफ़ियुनि ते हमला नामंज़ूर ऐं सहाफ़ियुनि सां लूटमार नामंज़ूर जा नारा लिखियल हुआ। मुक़ररनि में इमामुद्दीन खोखर, नज़ीर बहार विधियो, फिदा पंवर, अनवर लाशरी ऐं शहनशाह चारण ख़िताब कंदे चयो त कराची ख़ातिर ख़ासि तौर ते ज़िले मलीर में ॾोहनि जो ग्राफ़ ख़तरे वारी हद ताईं वधी वियो आहे। आम शहरियुनि सां गॾु हाणे सहाफ़ी बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। इन्हनि ॿुधायो त काला बोर्ड जे भरिसां ख़ांगी TV एंकर इम्तियाज़ मीर जी गाॾी ते हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिं सबबि हू सख़्तु ज़ख़्मी थी अस्पताल में दाख़िल आहे। साॻिए ॾींहुं अवामी प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़ी तारिक सहतो खे क़ाइदाबाद पुल जे वेझो अहलखाना सां गॾु रोके नक़दी, मोबाइल फ़ोन ऐं क़ीमती सामान फुर करे वरितो वियो, जॾहिं त डिफेंस में KU जे मेंबरनि सहाफ़ी बशारत शाह ऐं जावेद अब्दाली ऐं ॿ हथियारबंदनि हथां लुटिया विया। मुक़ररनि जो चवणो त मुतासिर सहाफ़ियुनि फ़ौरी तौर ते पुलिस खे इतला ॾिनो, पर ताहाल कंहिं बि वाक़िए में का बि कार्रवाई न थी आहे।